यूनियन काउंसिल ठारो वदो जे ॻोठ अली जी वांड में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ रहवासियुनि जो चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। ते असांजी का भी मालिकी न आहे। असां दरख़्वास्तूं करे MP खे MN खे हिते दावतूं ॾिनियूं आहिनि, आया आहिनि, रुॻो आसिरो ॾिनियूं हलिया विया आहिनि। पोइ अहिड़ा ठिकर आहिनि जो लतीफ़ साईं चयो आहे त अहिड़ो ठिकर ठलो थां भञी भोरा छो न कजे, त इहे ठिकर अंदरि विहारे कां ॿाहिरि ॿोली हंजे जी। ॻोठ अली जी वांड में मुक़ाम आहे, चौतरफ़ पाणी आहे, मुक़ाम असांजो डथो थो वञे। असांजी अपील इहा आहे वस वारनि खे त असांखे मुक़ाम जी दीवार मंज़ूर कराए ॾियनि। न के नाली आहे, न असांखे रोड आहे, न को रस्तो आहे, न को पेचरो आहे। मरीज़ सवेल बीमार थिए थो, काॾे खणी वञूं, न का सहूलियत आहे पुठी ते खणी मरीज़ पहुचायूं था रस्ते में। असांजो वॾो आधार आहे, महिरबानी करे साईं असांखे रस्ता साफ़ करे ॾियो। सही आहे बाबा, न गैस आहे, न रोड आहे, न नाली आहे, न का शइ आहे। बाक़ी वोट वठी था वञो, असांखे ॾियो त कुझु नथा। छो भला एतिरी न जल्दी आहे छा? अली जी वांड तमामु पुराणो ॻोठ आहे। हिन ॻोठ में का बि सहूलियत कोन्हे। रोड पाण ॾिसो था त छा आहे रोड सां हालत। न्याणियूं शाम जो ॾिसो तव्हांखे अजीब क़िस्म जी माना हैरत लॻी वेंदी त एॾी माना आज़ार आहे हिन ॻोठ में। मुज़ाहिरीन तक जे MNA आफ़ताब शोबान मीराणी ऐं MPA गंवर इसराणा खां मसइला जल्द हल कराइण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन सिंगार मस्तोई सां दाद मोहम्मद वदो, सिंध TV न्यूज़, बहराम।